रिवायत आहे त हज़रत कंहिं बुज़ुर्ग लिखियो जॾहिं यज़ीदिन हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सिर मुबारक नेज़े ते रखी कूफ़े जे घिटियुनि में गश्त कयो, उन वक़्तु सिर मुबारक तिलावत फ़रमाए रहिया हुआ सूरह काफ़ जी आयत नंबर 9। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अम हसिब्त अन्न अस्हाबल काफ़ वर्रकीम कानू मिन आयातिना अजबा। तर्जुमो, छा तोखे ख़बर आहे ग़ार ऐं झंग जे किनारे वारा असांजी हिकु अजीब निशानी हुआ। अहिड़ी तरह वरी हिकु ॿिए बुज़ुर्ग फ़रमायो त यज़ीदिन सिर मुबारक खे नेज़े तां लाहे करे इब्न ज़ियाद जे महल में दाख़िल कयो त पाण इमाम हुसैन अलैहिस्सलाम आली मक़ाम जा चप मुबारक हली रहिया हुआ ऐं ज़बान मुबारक ते 13 सिपारे जी सूरह इब्राहिम जी आयत नंबर 42। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वला तहसबन्नल्लाह गाफ़िला अम्मा यअमलुज़्ज़ालिमून। अल्लाह के हरगिज़ बेख़बर गुमान न कर ज़ालिमन जे कम खां। सख़्ती शहादत जी निड़ोई मलार, सख़्ती शहादत जी निड़ोई मलार। ज़रो नाहे यज़ीद जो ई इश्क़ जो आसार, कुसण जो करार असुल इमाम।